असांखे ॿुधाइजो जैक फ्रूट ते गुज़िरियल भेरे पाण ॻाल्हायोसीं। जैक फ्रूट किथां जो फ्रूट आहे, केतिरो अरसो हिनखे तयारु थियण में लॻे थो, मार्केटिंग हिन जी छा थी थिए, ऐं उन सां गॾोगॾु ही वेजिटेबल तौरु इस्तेमालु थिए थो, सलाद तौरु इस्तेमालु थिए थो या फ्रूट तौरु इस्तेमालु थिए थो। अदा पहिरीं ॻाल्हि इहा त जैक फ्रूट जेको आहे न पाकिस्तान जो फ्रूट कोन्हे, हीअ ख़ासि तौर जेके ट्रॉपिकल कंट्रीज़ आहिनि जंहिंमें पाण चऊं श्रीलंका आहे, इंडिया आहे, इंडिया जा जेके कुझु सूबा ट्रॉपिकल सूबा आहिनि प्रॉब्लम्स उते स्टेट्स उते थिए थो, बांग्लादेश में थिए थो, थाईलैंड या जेके बि कंट्रीज़ आहिनि, पर हीअ पाकिस्तान जो फ्रूट न आहे, ट्रॉपिकल फ्रूट आहे। एम एच पंवर साहब जेको हिते उहो कुझु हिते सीड्स ऐं कुझु खणी आयो जेको सक्सेसफुली हिते कामयाबु मक़सदात कयासीं। हिनखे तक़रीबन फुल मैच्योर थियण में वण खे 7 खां 8 साल लॻनि था, हीअ फ्रूटिंग शुरू करे थो। अच्छा, इन खां अलावा मार्केटिंग अपॉर्चुनिटीज़ से अचूं त मार्केटिंग अपॉर्चुनिटीज़ तमामु हिन जूं हिन वक़्तु पाकिस्तान में बि तमामु सुठियूं हिन जे करे आहिनि जो मुंहिंजी हींअर वक़्तु कराची ऐं ॿियनि मार्केट्स में जेको सप्लाई ॾियां पियो, उन में मूंखे रिटर्न तमामु सुठो पियो मिले। यानी कि अगरि हिकिड़ो ही जेको पुठियां हिकिड़ो दाणो बीठो आहे त उहो बि मुंहिंजो तक़रीबन 10 खां 15 kg जो जेको आहे 2 खां 2.5 हज़ार इनकम जनरेट करे पियो। अगरि हिकिड़े वण जी जेकॾहिं ॻाल्हि कंदुसि त 20 खां 25 हज़ार मुंहिंजो इनकम वण पियो जनरेट करे। त इन जे हिसाब सां मार्केटिंग अपॉर्चुनिटीज़ तमामु सुठियूं बि आहिनि ऐं प्लस इन सां गॾोगॾु हिन जो जेको ख़ासि तौर ते जेको हिन में न्यूट्रिशन्स बि तमामु ॿियनि फ्रूट्स खां वधीक आहे, जंहिंमें 60% ताईं न्यूट्रिशन्स बि आहे ऐं प्लस तमामु घणे मिक़दार में विटामिन्स बि मौजूदु आहिनि। हीअ मल्टी हिन जो यूज़ेज आहे। तव्हां हिन खे एज़ अ फ्रूट तौरु खाइणु चाहियो, एज़ अ सलाद में खाइणु चाहियो, हिन जी सब्ज़ी बि तमामु सुठी थिए थी, हिन जी स्वीट जेको हलवो आहे उहो बि तमामु सुठो थिए थो। इन खां अलावा जेके कुक आहिनि हिन जूं सिजूं बि ठाहीनि था, पर हिन में जा मुख़्तलिफ़ यानी कि सिर्फ़ु हिकिड़ो आइटम कोन थो ठहे, मल्टी आइटम्स में यूज़ थिए थो। ऐं इन सां गॾोगॾु जेको बि आहे पंहिंजो हिन में जेकी ख़ासि तौर ते फूड जी जेकी न्यूट्रिशन्स आहे इंसान खे जेकी बि रिक्वायरमेंट हूंदी आहे, उनखां ॿियनि फ्रूट्स खां हिन में वधीक आहे। या छा मार्केटिंग एक्सपेक्ट्स खां जेकॾहिं असां अचूं त मार्केटिंग जे हिसाब सां ऐं असांजे ज़मीनदारनि खे चवंदुसि त पंहिंजनि एरियाज़ में पोइ यूनियन काउंसिल लेवल से कनि, तहलके लेवल से कनि या डिस्ट्रिक्ट लेवल से पंहिंजा स्माल खां वठी वॾा हिकिड़ा ग्रोअर्स जा ग्रुप्स ठाहिनि जेके प्रॉपर उन्हनि खे मार्केटिंग अपॉर्चुनिटीज़ कनि। छा जो गॾिजी करण सां मुख़्तलिफ़ जेके बि आइडियाज़ बि ईंदा ऐं उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं। थर्ड इहा शइ हुन में इहा एड कंदुसि त अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां सिस्टम जेको बि आहे न सॼो डिजिटलाइज़ सिस्टम पियो थिए, त असांखे बि उन डिजिटल सिस्टम सां गॾु हलणो पवंदो ऐं उनखे अवेल करिणो पवंदो, जंहिंमें तव्हांजी ऑनलाइन मार्केटिंग आहे या तव्हांजी एक्सपोर्ट जी जेके बि जा आहिनि उन्हनि में, या जेके बि एप्लीकेशन्स आहिनि ख़ासि तौर ते मोब एप्लीकेशन्स आहिनि या छा, उन जे पर असांजे ज़मीनदार खे डाइवर्स थियणो पवंदो। जेकॾहिं असां न थींदासीं त असां पोइते बि रहंदासीं ऐं असां पंहिंजो प्रॉफिट असांखे लूज़ बि कंदासीं ऐं उन ते असांजो जेको प्रॉफिट जो जेको मार्जन आहे न, उहो जेको ॿिया जेके बि एलिमेंट्स आहिनि उहे तव्हांजो प्रॉफिट खणी वेंदा। त मां सिंध जे ज़मीनदारनि खे हिकिड़ो खुलियो ऐं क्लियर मैसेज महिरबानी, हिन वक़्तु जेको डिजिटल दौरु अचे पियो, पंहिंजी ऑनलाइन सिस्टम्स ते अचनि, पंहिंजी फ्रेंचाइज़ ते वर्किंग कनि, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी अगरि का सपोर्ट करे असीं बि अवेलेबल आहियूं, ॿिया बि इदारा मक़सदात अवेलेबल आहिनि जेके तव्हांखे हर लिहाज़ खां सपोर्ट बि कंदा, असिस्ट बि कंदा, गाइड बि कंदा। छा आहे जो असांजो जेको एवरेज पाकिस्तान में या सिंध में जेको एवरेज अचे पियो न, प्रोडक्शन लेवल जेकी यील्ड आहे उहा घटि थी अचे कंपेरेटिवली जेके बि ॿिया मुल्क आहिनि, डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि। त इन खे असां फोकस जेकॾहिं प्रॉपरली कयूं, छा जो इहो सपोर्ट करे सघे थी गवर्नमेंट, जेकॾहिं इन शइ खे कयूं त असां पंहिंजी प्रोडक्शन्स खे 3 to 4 टाइम्स वधाए बि सघूं था। जॾहिं तव्हांजी प्रोडक्शन वधंदी त तव्हांजो सिंपल रुगो ज़मीनदार या गिरोर ख़ुशहाल कोन थींदो, पर तव्हांजी मुल्क जी जेकी इकोनॉमी आहे उन ते तमामु घणो पॉज़िटिवली इफेक्ट ईंदो।